पाप नगर, पाप नगर। सुन, तोखे तो ख़बर आहे न त राबेल कॾहिं बि पंहिंजी इज़त ते दाग नाहे लाथो। हर वक़्तु इन फलाज ख़ान जे अॻियां बंदूक जी गोलीअ बराबरि रही आहे राबेल। तव्हांखे त पक आहे न राबेल ते, या वरी तव्हां बि रत जे रिश्तनि जी मटिजी वयूं आहियो। को बि तोखां मुंहुं कोन मोड़ींदो, ऐं सभिनी खे पक आहे त तो को बि गुनाह नाहे कयो। मल्हार, तोखे मूंसां ईअं मिलणु नथो घुरिजे। तोखे ख़बर आहे न त बाबा तोखां नाराज़ आहे। मासड़ जी नाराज़गी सां मुंहुं ॾेई वञिबो राबेल, पर तुंहिंजे हिन मल्हार खे तुंहिंजी नाराज़गी मारींदी। बसि रुगो तूं पक ॾे, तूं परतल आहीं पंहिंजे मल्हार सां। बाबा जी मर्ज़ी मूंखे साह खां वधीक प्यारी आहे मल्हार। मां परतल बि ॾुठल बराबरि आहियां। जेकॾहिं बाबा नाराज़ रहियो त छो महबूबा, कहिड़ो ॾोह आहे मुंहिंजो जो मूंखे एॾी वॾी सज़ा थी ॾी? सज़ा त मां थी भोॻियां। जेकॾहिं रिश्तनि जो भरम थी रखां त दिलि जी मयार थी मारे। जेकॾहिं दिलि जी ॿुधां थी त क़यामत थी वञे। मल्हार, दिलि जो सूर दिलि में, पर अबे जी मर्ज़ीअ खे मान ॾिबो। मल्हार, मूंखे बदनाम कंदे, मूंखे अबे जे अॻियां मयारी कंदे? न राबेल, मुंहिंजो को बि अहिड़ो इरादो कोन्हे को। भला इहो सोच त सही, मूंखे 7 माड़ ते चाढ़े उतां केराईंदीअं। तूं ॿुधाए, मल्हार बचंदो? मसा त मूं पंहिंजे नसीबनि ते छॾियो आहे। तूं बि पंहिंजे नसीबनि ते छॾे ॾे। जेका असांजे नसीबनि असांजे लाइ सज़ा तय कई, उन सां निभाए वेंदासीं। राबेल, पर इहो त नाहक आहे। इहो ई असांजो नसीबु आहे। असांजे नसीबनि खे बालाज ख़ान जी बरबरियत लोड़ियो आहे। मूंखे तुंहिंजी मोहबत जो कसम, बालाज ख़ान खे आउं तबाह ऐं बर्बाद करे छॾींदुसि। भाॼाई, बालाज ख़ान जी अना जो कंधु कोन थो झुके। मूं त हुनखे चयो आहे त राणी खे ज़िंदगी ॾे। भली हू असांजी इज़त विञाए घर छॾे वई आहे, पोइ बि मौत जी सज़ा न हुजे। मौत उनजी सज़ा आहे, हिनखे मौत थींदो। अहिड़ी परवरिश कई अथईसि जो हिक नौकर सां घर छॾे भॼी वई। तरबत, बाबा बि तुंहिंजी अहिड़ी कोन कई हुई त तूं रत जे रिश्तनि जो खून कई वेठो हुज। बालाज ख़ान, जेको रिश्तो बालाज ख़ान जे मथे जो सूर बणजंदो आहे न, उन रिश्ते जो मां कंधु कटे छॾींदो आहियां। बस बालाज ख़ान, बस। घणा तो कंध कटिया आहिनि, हाणे ई कोन थींदो। राणीअ जो कंधु कटण तोखे कोन ॾींदुसि। बालाज ख़ान, पंहिंजी धीअ ते रहम कर। पंहिंजी धीअ ते रहम कर। वञी पंहिंजी कई लोड़े तूं विसारे छॾ त राणी तुंहिंजी धीअ हुई। न मरियम, न। बालाज ख़ान जी इज़त ते दाग आहे तुंहिंजी धीअ। इहो विसारणु नामुमकिन आहे। राणीअ जे मारण सां छा तुंहिंजे वकार खे 4 चंड लॻी वेंदा? छा नक जी मेरे लही वेंदी जेका मंठार असांखे हणी वियो आहे? बालाज ख़ान खे पंहिंजी वॾाई जो कसम, राणी सां गॾु जेकॾहिं तोखे मारण जो वाइदो न कयां न, त तूं अॼु जो अॼु मरी जां।
मूंखे भले मार, मुंहिंजो खून तोखे माफ़ आ। मुझे धीअ खे न मारजांइ बालाज खान, मुझे धीअ खे न मारजांइ। मूंखे अम्मा ऐं बाबा जो कसम, क़यामत में मां तुंहिंजी कंहिं बि गुनाह जी गवाह कोन थींदसि। राणीअ खे ज़िंदा छॾियां, इहो बालाज खान जी शान जे उबतड़ आहे मरियम। राणी मरदी ऐं हुन सां गॾु तूं मरदीअ। ज़ालिम आहे बालाज खान, अल्लाह बचाई तो मुझी धीअ खे, अल्लाह बचाई तो मुझी धीअ खे। भेण राणी, तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर शेर दिल पंहिंजी जान बि कुर्बान करे सघे थो। अदा अहिड़ी ख़ुशी खे मां बाहि ॾियां जेका भाउ खे कुर्बान करे हासिल थिए, पर अदा अहिड़ो दाग़ खणी सॼी ज़िंदगी कीअं जियां? बालाच मां रहम जी का बि उमेद न रखजांइ। भेण, तुंहिंजो पीउ वॾो ज़ालिम आहे, ज़ालिम। मां बि हिक हिक साह सां 10 दफ़ा उनखे मारण जो सोचींदो आहियां। राणी, दिल में न कजांइ, सोट समेत सॼे तर खे तुंहिंजे पीरनि जायो आहे। न दिलजान, पंहिंजी दिलि में कोन कंदसि। इन वीचार में पइजी वियसि त बाबा जी दिलि मेड़ छो न पियो थिए। छो न रब पाक बाबा जी दिलि में रहम ठाहियो। अन्ना परस्त इंसान खां रब मत खसे छॾींदो आहे। बालाच बि उन्हनि माण्हुनि मां आहे जेके पंहिंजी मत विञाए वेहंदा आहिनि। इहो बालाच इंसान ज़ात जो दुश्मन आहे, दुश्मन। राणी, तूं निकाह छो नथी करी मंठार सां? छा मंठार तुंहिंजी शान जे मुताबिक़ न आहे? मंठार जो शान या मोहबत मापिया हा त प्रीत जो पेच न पाया हा। मंठार खे मूं साह जेतिरो घुरियो आहे ऐं हाणे बि उनजी हयाती जो फ़िक्र आहे, पर मुंहिंजे निकाह में तुंहिंजे निकाह में तुंहिंजे माइटनि मां को बि राज़ी न थींदो। राणी, तूं दिलि खे अहिड़ा असरा छो थी ॾीं? कीअं अम्मा जे लाइ सॼी ज़िंदगी जो सूर थिया। दिलजान, बाबा भले पंहिंजे अना जे मूंखे वर चाढ़े, इहा बि ख़बर आहे त मां मंठार जी मयारी थींदसि, पर अञा त नसीबनि ते रखी वेठी आहियां। मन रब राज़ी थिए, प्रीत बि मिले ऐं मिट बि मिलनि। मुरादा मां बकरियुनि खे पाणी ॾेई सिजो पियो अचां। मूंखे सघन आहे ढंग वञण। बाबा, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां बकरियूं चारण वञा? न न राबेल, तूं बकरियूं चारण कोन वेंदीअ। छो अम्मा, छो नथा मूंखे बकरियुनि सां वञणु ॾियो? छा मूं तां तव्हांजो यकीन घटि थी वियो आहे? राबेल थी उते असांजो यकीन पहिरें खां पुख़्तो आहे, पर मुंहिंजी अम्मा, तूं बकरियुनि सां वेंदीअ न त माण्हू असांजी इज़त जो तमाशो अञा वधीक कंदा। बाबा, माण्हुनि जे चवण सां छा थींदो? तव्हां रुगो पंहिंजो पको यकीन रखो न पंहिंजी धीउ ते। मूं पंहिंजी धीअ खे मयार त कोन ॾिनी आहे जो अॼु मयार जहिड़ो पई ॻाल्हाई मूंसां। राबेल, असांजे यकीन खे दुनिया जा मेहणा ऐं मयारियूं कमज़ोर कोन करे सघंदा। धीअ, तूं मुंहुं न गुंजाए असां माउ पीउ खां, ॾिस असांखां बर्दाश्त कोन थींदो। अम्मा ऐं बाबा, तव्हां ॿिन्हिनि तां हीअ राबेल सदको, पर अम्मा, लोक मयार त उन्हनि ते थींदी आहे न जिन खां को गुनाह थींदो आहे। तव्हांजी धीअ को बि ॾोह नाहे कयो त पोइ घर जी कुंड में वेही छो ईअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियां? राबेल थी तोखे लोक खां इन करे कोन थो लिकाया त माण्हू मेहणा ॾींदा, तोखे इन करे ॿाहिरि कोन थो वञण ॾिए त उन ज़ालिम जी। ज़ालिम वरी बि खणी मूंखे क़ैद कंदो न बाबा,
हली करे जॾहिं राबेल जो लाश तुंहिंजे अॻियां अचे न बाबा, तॾहिं चइजांइ त हाणे हाराए वई आहे मुंहिंजी धीउ। इहा हार तुंहिंजी मां ऐं मुंहिंजी हयाती विञाईंदी मुंहिंजी अम्मा। तूं त असांजे जीअण जो हौसलो आहे। तोखे ॾिसी त मूंखे ज़िंदा हुजण जो अहसासु थींदो आहे। वञा पियो बकरी सां। मंठार असां वटि आहे। जेकॾहिं इहा ख़बर खुली न त शेरदिल ऋण भरी पवंदा। ऋण भरी पए या वरी आसमान फाटी पए, जेस ताईं शेर दिल जे सिरीअ में साह आहे तेस ताईं साम जे वार खे तव अचण न ॾींदुसि। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। शेरदिल, शाहनवाज़ ख़ान तव्हांजे इंतज़ार में आहे ऐं वेहे बि कोन थो। जेकॾहिं शाहनवाज़ ख़ान वेहंदो त उन लाइ असांजा अंगण मोकर आहे, पर जे न वेहंदो त सरदारी ॿार आहे, मां उनखे छा थो करे सघां। हूअं बि सरदारनि ते राज वारनि जो हुकुम किथे हलंदो आहे। शेरदिल, अॼु जेको मां सोचे आयो आहियां न, ख़बर नाहे त उहो मूंखे चवणु घुरिजे या न। जेकॾहिं दिलि में सुठी मुराद खणी आयो ही न त पोइ भली ॿुधा। बाक़ी जे पंहिंजे ज़हन में बालाच वारी सोच रखी आयो ही न त पोइ ईअं सम्झ तव्हांजे हर हुक्म खां इनकार हूंदो। शेरदिल, बालाज ख़ान सां मुंहिंजो रिश्तो उज़वे बराबरि हुजे हा न त कटे छॾियांसां, पर रत जो रिश्तो आहे, उनखे छा कयां? शाहनवाज़ ख़ान, तव्हां कहिड़ो कमु खणी आया आहियो? ॻाल्हि त कयो, ख़बर त पवे। मंठार ऐं राणी जी ज़िंदगी बचाए ॾे। शेरदिल, जेकॾहिं तूं दिलि सां कोशिशि कंदे न त मंठार तोखे मिली वेंदो। उन्हनि शादी करे छॾी हूंदी। जेकॾहिं न कयूं न त मां उन्हनि जो निकाह कराईंदुसि। भली शाहनवाज़ ख़ान, तव्हां मंठार खे माफ़ करे छॾियो, पर मां उनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। मंठार खे मूं पंहिंजे ख़ानदान जो खून माफ़ कयो आहे। शेरदिल, ही शाहनवाज़ ख़ान तोॾे मेड़ थी आयो आहे ऐं तूं बि मंठार खे माफ़ करे छॾ। तव्हां भले हुनखे माफ़ कयो, पर बालाज ख़ान हुनखे माफ़ कोन कंदो। गुलाब, तॾहिं त शेरदिल ॾे आयो आहियां। असांजे ख़ानदान में हिकु ई न्याणी आहे जेका बालाज ख़ान जी नफ़रत जे वर चढ़ी वई त मां अबे जे ख़ानदान खे ख़तमु थियणु कोन ॾींदुसि। शेरदिल, मुंहिंजी मदद कर। शाहनवाज़ ख़ान, मंठार खे हथ करे वठिबो, बाक़ी उनखे माफ़ करणु मुंहिंजे लाइ मुमकिन नाहे। बाबा जबल, तुंहिंजी कावड़ अचायो आहे। ॾाढो त बालाज ख़ान ॾेखारियो आहे, पर बाबा मां त हुनखे वॾियूं मेड़ियूं मिनथियूं कयूं, पर हुन बावल खे कोन छॾियो। अड़े बाबा, तोसां गॾु हली बालाज ख़ान सां विड़ियासीं, अञा बि मूंखे मयारूं थो ॾे। शोभा ख़ान, तूं मुंहिंजो मयारी आहीं। बालाज ख़ान जा माण्हू मूं वटि न वठी अची हा त मुंहिंजो भाउ बहावल बालाच जी क़ैद में कोन हुजे हा। जहिड़े में तो ॻोठ खां परे फायर कया, उन खां पोइ तूं असांखे नज़र ई कोन आहे। शोभा, जे शोभो जहिड़े मां निकिरी आयो त तव्हां कहिड़ो बावल खे छॾाए वठी आयो? तूं विच में न ॻाल्हाए। भले शोभे जो वफ़ादार हूंदे, पर असांजो मामलो घणो आहे। मतां छा जबल ख़ान, तूं धमकियूं न ॾे। मां को रोल जा वाहियात आहियां छा? तूं रोल नहीं त
छा असांखे तो टके जो सम्झो आहे छा? ॿीहर असांजे सोबे जे विच में न ॻाल्हाईंदो कर। छो न ॻाल्हाईंदुमि? चरिया थी विया आहियो छा? अरे घणो घणो ॻाल्हाईंदा त मेज हलो ॿाहिरि हूंदी। जबल जबल छा थियो अथई? सियाणो थी हथियार हेठि कर। हेठि कर बाबा, हेठि कर। तोखे बहावल छॾाइणो आहे या मूंसां झेड़ो करणु आयो आहीं? बाबा हारून, तूं विच में न ॻाल्हाईंदो कर। सोभा बहावल खे बालाज खान तुंहिंजे करे क़ैद कयो आहे। मूंखे मुंहिंजो भाव न मिलियो न त ही सॼो कचो गोलनि सां ॿारे छॾींदुसि। नाहे अॼु खां पोइ तव्हां सां यारी। अचो मूंसां, हलो। सुबह खां छो रोकियई? मां इन्हनि सभिनी खे मारिया हा। मारना त सभु आहिनि हारून, पर रुगो ख़बर पए त काथे था रहनि। बाबा मूं जबल जे मौत जो बंदोबस्त करे छॾियो आहे। तूं हाणे वेही ॾिसजांइ त सोभल जी सोभ कीअं थी थिए। हा हा हा, छो त सोभल जी सोभ हमेशह रहंदी आहे। सिर त वढे छॾियां असां, पर मासड़ जी कावड़ खां डिॼां थो। न त इहो गोहू सुभाणे जो सिज हिते ॾिसे ई न। यार तव्हां बि कमाल था कयो। हाणे इहो गोर बि माण्हू आहे जे त वेही असां ॻाल्हायूं। हाणे तव्हां इहो ॿुधायो त शेर दिल खे कीअं दावत ॾियूं, हुनखे कीअं घुरायूं? पाप न कर, पाप न कर, पाप न कर, पाप न कर। शानवाज़ खान, मंठार जो मौत थींदो, मौत। बाक़ी राणीअ सां शादी सिकंदर खान कंदो। जीअं बालाज खान खे ख़बर पवे त सिकंदर खान पंहिंजो ज़िद पूरो कयो। बालाज खान ऐं तव्हांजी ज़िद में न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी ऐं तव्हां ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो। नौकर सां घर छॾे वेण वारी छोकिरीअ जी अञा बि उनजी ज़िंदगी आबाद करण फ़िक्र आहे तव्हांखे? छो न उनजो फ़िक्र थींदो सिकंदर खान? राणी मुंहिंजी भाइटी आहे। बालाज खान जी नफ़रत राणीअ खां घर छॾे रहियो आहे ऐं असां हुनखे बर्बाद करण जो सोचूं न सिकंदर खान, न। शाहनवाज़ खान, छोकिरी तुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजी भेण जी धीउ आहे। मां बि कोन थो चाहियां त राणी जी ज़िंदगी बंदूकनि जी बख बणिजे ऐं उनजो बचण तॾहिं थींदो जॾहिं उहा असांखे मिलंदी। वरियल खान, सिकंदर खान खे सम्झाए ऐं पंहिंजी दिलि में नफ़रत बि न रखे राणीअ जे लाइ। कोन्हे असांखे उन लाइ दिलि में नफ़रत। शाहनवाज़ खान, तूं कावड़ न कर। सिकंदर खान जज़्बाती आहे। जज़्बाती कोन आहियां बाबा। तव्हां ॿिन्ही जो दिमाग़ कमु नथो करे। राणी अलाए केतिरियूं रातियूं मंठार सां गॾु गुज़ारियूं, अञा बि तव्हां उन खे इज़त ॾींदो? वाह बाबा वाह।
वरियल ख़ान सिकंदर ख़ान जी नफ़रत में बि बालाज ख़ान थो नज़र अचे। हिन जे करे चवां थो त मंठार ऐं छोकिरी असांखे हथ ना अचनि त भलो आहे। शाहनवाज़ ख़ान, मंठार जे मौत में त तूं बि राज़ी हूंदे। शाहनवाज़ ख़ान, छोकिरी खे कुझु बि न थींदो, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। रोशन, भले तूं शादी कर, काके रमज़ान जी ॻाल्हि खे मान ॾे, पर यार मल्हार जूं ख़ुशियूं या नसीब। अरे यार मल्हार, तूं परेशान छो थो थी? चाचो मिठल काॾे वेंदो? बाबा हुनखे परचाए वठंदासीं। पासड़ जो ॾोह न आहे रोशन। गोहर जहिड़े माण्हू मासड़ खे ताना ॾेई तंग कयो आहे। अदा मल्हार, गोहर जो नालो ई न वठ। चरियो आहे गोहर, जा खणाईंदो पंहिंजो सिर त वढे छॾियां असां, पर मासड़ जी कावड़ खां डिॼां थो, न त इहो गोहू सुभाणे जो सिज हिते ॾिसे ई न। यार तव्हां बि कमाल था कयो। हाणे इहो गोहर बि माण्हू आहे जे त वेही असां ॻाल्हायूं। हाणे तव्हां इहो ॿुधायो त शेरदिल खे कीअं दावत ॾियूं, हुनखे कीअं घुरायूं? रोशन भाउ, शेरदिल खे ॿुधाइणु ज़रूरी आहे। निकाह में शेरदिल जो हुजणु लाज़मी आहे। मल्हार, सारंग ऐं जावेद खे मोकिलियूं शेरदिल ॾे, पाण ई शेरदिल खे वठी ईंदा, पोइ था निकाह पढ़ायूं। ठीकु आहे रोशन, सुभाणे तूं जावेद खे तयारु कजांइ, असां वेंदासीं शेरदिल ॾे। मल्हार, मंठार बालाज ख़ान जी धीउ खे काॾे खणी वियो? अलाए जीअरा बि आहिनि, अलाए मरी आहे। मंठार बि असांजो दुश्मन ऐं इहो बालाज बि असांजो दुश्मन। उन्हनि जे बारे में असां सोचे छो पंहिंजे मथे में सूर विझूं? मल्हार, तुंहिंजे रोकण खां पोइ असांखे हुनजो फिक्र कोन्हे को। अरे बालाज ख़ान जी पहच कहूं, हू तमामु घणो परे आहिनि, हिन जे करे ॻाल्हि कयमि। रोशन, बालाज ख़ान वॾो ज़ालिम आहे। मूंखे त ईअं थो लॻे त हुन ॿिन्ही खे माराए दफ़न करे छॾियो हूंदो। बालाज ख़ान वॾो ज़ालिम आहे, किथे हुन खां लिकिया हूंदा, माराए छॾियो हूंदा मिलन खे। शेरदिल बालाज ख़ान जो भाउ आहे शाहनवाज़ ख़ान, उन ते यकीन करणु असांजी ग़लती आहे। चवंदा आहिनि त नांगनि जा बचा नांग थींदा आहिनि, ही बि वरी उनजो भाउ आहे। शेरदिल, गुलाब जी ॻाल्हि में वज़न आहे, बाक़ी जेका तुंहिंजी मर्ज़ी आहे त बालाज ख़ान जो ख़ानदान एतबार जहिड़ो न। बाक़ी तूं पाण सभु कुझु सम्झी थो शेरदिल। मां रुगो तव्हां सां मशवरो थो कयां, बाक़ी मूं शाहनवाज़ खे पक कोन ॾिनी आहे त मंठार मूं वटि आहे। मंठार असां वटि आहे। जेकॾहिं इहा ख़बर खुली न त शेरदिल ऋण ॿरी पवंदा। ऋण ॿरी पए या वरी आसमान फाटी पए, जेसि ताईं शेरदिल जे सिरीअ में साह आहे, तेसि ताईं साम जे वार खे तव अचणु न ॾींदुसि। बालाज ख़ान त छितो थींदो ई थींदो, पर वरियल ख़ान बि हथनि में वेंदो। शेरदिल, सभिनी जा सिर वढींदुसि जेकॾहिं मूं वटि पयल साम जो सिर वढण आया त। शरीफ़, तूं परेशान न थी, कुझु बि कोन कंदा। शेरदिल, मंठार असां वटि आहे, इहा ख़बर असां वटि ई आहे। बालाज ख़ान ऐं वरियल ख़ान ताईं कोन पहुती आहे। पर शेरदिल, मंठार ऐं बालाज ख़ान जी धीउ शादी छो नथा कनि पाण में? कुर्बान, बालाज जी धीउ नथी चाहे त हुन भॼी निकाह कयो आहे ऐं हीअ पूरी दुनिया उनखे ताना ॾे। उन जे करे उहा पंहिंजे मिटनि जी मर्ज़ीअ सां मंठार सां शादी करण थी चाहे। इहो न्याणीअ जो ख़्वाब पूरो कोन थींदो शेरदिल। ॿिन्ही जो मौत गॾु मुमकिन आहे, बाक़ी शादी लाइ राज़ी बालाज ख़ान थिए इहो नामुमकिन आहे। गुलाब, मां उन ते ज़ोर रखी नथो सघां, छो जो मूं उनखे भेण चयो आहे। भेण
ऐं जेसि ताईं मुंहिंजी सिरीअ में साहु आहे मां भाउ जो संग उन सां निभाईंदो रहंदुसि। पाप न गए, पाप न गए।